जामशोरे में सूफ़ी शाइर ऐं बुज़ुर्ग सरदार अहमद शाह लकियारीअ जो उर्स मुबारक 3 ॾिहाड़े बि जारी रहियो। मलाकड़े दौरान सिंध जे मल पहलवाननि पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट करे रहियो आहे अली मुराद चांडियो। जामशोरे में सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर हज़रत सरदार अहमद शाह लकियारीअ जो उर्स मुबारक 3 ॾींहं बि जारी रहियो। उर्स मुबारक जे 3 ॾींहं ते सक़ाफ़ती रांदि मलमलाखड़े में सिंध जे कुंड कुर्श खां आयल पहलवाननि ज़ोर आज़माई कई, जॾहिं त अदबी कॉन्फ्रेंस में दरगाह जे गादी नशीन सैयद महबूब अली शाह लकियारी, सैयद शबीर अली शाह लकियारी, सैयद अमीर अली शाह लकियारी ऐं सैयद रफ़ीक अहमद शाह लकियारी हज़रत सरदार अहमद शाह लकियारी जी शाइरी ऐं ज़िंदगी ते रोशनी विधी, जॾहिं त राग रंग जी महफ़िल में फ़ाइज़ा अली, गुलाम आबाद बबर, हशमत लिगारी, असगर बबर ऐं ॿियनि सुर खेरे महफ़िल मोहे विधी। हज़रत सरदार अहमद शाह लकियारी जिन जे जामशोरे में उर्स मुबारक जो 3 ॾिहाड़ो टी धमाल आहे ऐं सुभाणे उन जी आख़िरी धमाल आहे ऐं असां हिन महफ़िल में पुरअमन नमूने सां हिकिड़ी ख़ुदा जे ज़ात जे बुज़ुर्गनि जे ॾिनल पैगाम मूजिबि पंहिंजे जाइ ते पंहिंजे मेले में असां इज़त सां मोहबत सां प्यार सां ही मेलो मचायो आहे। अली इश्क असांजा रंग ॾिसे कीअं था पिड़ में पचनि से पतंग ॾिसे। त इश्क ॿियनि खे नबियुनि खे बि रंग ॾेखारिया, सवा लख नबी आहे, पर हिते करबला जी ॻाल्हि था कनि त ही इश्क खे इमाम हुसैन चए थो त भली इश्क असांजा रंग ॾिसे कीअं था पिड़ में पचनि से पतंग ॾिसे। सो इश्क ऐं मोहबत जी ॻाल्हि आहे ऐं तमामु जेका सभिनी लाइ पैगाम आहे, मोहबत जो पैगाम आहे, जेको सभिनी खे मोहबत करणु घुरिजे, इंसानियत ज़ात जी ऐं हिक ॿिए जो एतिराम करणु घुरिजे। बसि प्यार खपे थो, प्यार खपे मूंखे तोखां सजण थो प्यार खपे, दिलदार बि तूं मंठार बि थियूं, न ॿियो को दुनिया में मूंखे यार खपे। त संदन कलाम मुबारक में इश्क मोहबत जो ज़िक्र, हिकिड़ो अमन जो हिकिड़ो ज़िक्र उन ॾिनो कयो आहे। त असीं सम्झूं था त अहिड़ा जेके अलाह वारा बुज़ुर्ग आहिनि, जेके अहिड़ियूं हस्तियूं आहिनि, जेकर इन्हनि ते जेकर फ़िक्र अमल ते जेकर असीं करे जेकर सिंध जा माण्हू अमल कनि त सिंध धरती अमन जो गहवारो बणिजी सघनि। सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सरदार अहमद शाह लकियारी जे उर्स मुबारक जे आख़िरी ॾिहाड़े ते सिंध जा नाम्यारा रागी फ़न जो मुज़ाहिरो कंदा। खटींदड़ मल पहलवाननि खे इनाम ॾियण सां गॾु मुल्क जे अमन ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरियूं वेंदियूं। अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोरो। जाली तो पास